परदेह में रहंदड़ सहाफ़िन मुल्क ऐं क़ौम जी तरक़ीअ में पाण मल्हायो आहे ऐं समुंड पार पाकिस्तान जा मसइला इक़्तिदार जे ऐवाननि ताईं पहुचाया आहिनि। उन ॾिस में गॾियल अरब रियासतनि में पाकिस्तानी सहाफ़िन जे मान में हिकु तक़रीब में खेनि ज़बरदस्त भेटा पेश कई वई। सहाफ़ी समाज जो हिकु अहम थंब आहिनि ऐं उन्हनि खां सवाइ मुल्कनि जी तरक़ी ऐं मुआशिरे जो सुधारो मुमकिन नाहे। सहाफ़ी समाज जूं अखियूं आहिनि ऐं सही तौर ते क़ौम ऐं समाज जे हालतुनि जी अकासी कनि था। पंहिंजे कम वसीले सहाफ़ी समाज जे कमज़ोरियुनि खे ज़ाहिर कनि था ऐं क़ौम मुल्क ऐं मुआशिरे जी बहितरी लाइ रस्तो हमवार कनि था। अहिड़ो इज़हार गॾियल अरब रियासतनि में क़ाइम इलेक्ट्रॉनिक ऐं प्रिंट मीडिया जे सहाफ़िन जे मान में पाकिस्तान मुस्लिम लीग गॾियल अरब अमारतुनि पारां करायल तक़रीब में कयो वियो। मुस्लिम लीग नून जे अब्दुल मजीद मुग़ल पारां करायल तक़रीब में PMLN जो सदर ग़ुलाम मुस्तफ़ा मुग़ल, ज़ुबैर गुल, सहाफ़िन में इशफ़ाक़ अहमद, सिजाद अहमद ख़ान, सैयद मुदस्सर खुशनून, राना अरशद, तारिक नदीम, मोईद बाबर, अहमद कुरैशी, सईदिया अब्बासी, आरिफ शाह, ख़ालिद गोंदल, हाफ़िज़ ज़ाहिद अली, अरशद अंजम, तोक़ीर अहद, आमिर नवीद मलिक, राना रिज़वान, हाफ़िज़ अब्दुल रऊफ़, अंसर कराम, अमजद कासमी, सुहेल खावर, ताहिर मुनीर ताहिर ऐं सोशल मीडिया जे ॿियनि सहाफ़िन शिरकत कई। उन मौक़े ते ख़िताब कंदे शिरकत कंदड़नि चयो त हाकारी ऐं शफ़ाफ़ सहाफ़त इबादत जो दर्जो रखे थी। हुननि चयो त सहाफ़ी समाज जो सही रुख़ तय कनि था ऐं बुराइनि जी निशानदेही कनि था। का बि क़ौम ऐं मुल्क सहाफ़िन ऐं सहाफ़त खां सवाइ तरक़ी नथो करे सघे। सियासत ऐं सहाफ़त में चोले दामन जो साथ आहे। सियासत सहाफ़त खां सवाइ अणपूरी आहे। उन करे सियासतदाननि ऐं सहाफ़िन खे मुल्क ऐं क़ौम जी बहितरी लाइ गॾिजी हलणो पवंदो। उन मौक़े ते गॾियल अरब रियासतनि में कमु कंदड़ पाकिस्तानी सहाफ़िन खे मुल्क खां ॿाहिरि रहंदे क़ौम ऐं मुल्क लाइ संदसि ख़िदमतुनि खे साराहियो वियो। सहाफ़िन जे मान में पाकिस्तान मुस्लिम लीग गॾियल अरब रियासतनि पारां करायल तक़रीब में सहाफ़िन खे शानदार कम ते भेटा पेश कई वई। मैं समझता हूँ कि मीडिया का एक अपना किरदार है पाकिस्तान बनाने में भी और पाकिस्तान को संवारने में भी, और UAE मुस्लिम लीग नून की तरफ से मैं मीडिया का शुक्रिया अदा करता हूँ। जो मीडिया का जो रोल है, जैसे पहले तकरीरों में भी कह चुके हैं, जो बड़ा इम्पॉर्टेंट रोल है, इसलिए आज इनको इनवाइट भी किया है। दारंग सिंधी, सिंध TV न्यूज़, दुबई।